सांगड़ वार्ड नंबर 12 सांगड़ वार्ड नंबर 18 जे पोलिंग ते वोटिंग जो अमल शुरू थी वियो आहे, जेको बिना के वक़फ़े सां शाम 5 बजे ताईं जारी रहंदो। पीपल्स पार्टी पारां राशिद अली जॾहिं त GDA पारां शाह मोहम्मद निज़ामानी खे उम्मीदवार तौर साम्हूं आंदो वियो आहे। वार्ड नंबर 12 में टोटल 3780 वोटर रजिस्टर्ड आहिनि, जिन में 1994 मर्द जॾहिं त 1786 औरत वोटर शामिल आहिनि। वोटिंग लाइ 4 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कया विया आहिनि, जिन में 2 पोलिंग स्टेशन मर्दनि लाइ ऐं 2 औरतुनि लाइ आहिनि, जॾहिं त हर पोलिंग स्टेशन में 3 बूथ पिणु क़ाइमु कया विया आहिनि। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो आहे, जेको बिना वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। यादि रहे त GDA जो उम्मीदवार अब्दुल लतीफ़ मरीअ खे इलेक्शन कमीशन पारां नाअहल करार ॾियण बैदि इहा सीट ख़ाली थी हुई, जिते अॼु नंढी चूंड थी रही आहे। इन्ही हवाले सां SSP सांगड़ पारां पोलिंग ते सिक्योरिटी जा हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त करे उते वॾे अंग में पुलिस अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।